नेशनल डिजास्टर मैनेजमेंट अथॉरिटी (NDMA) जी नेशनल इमरजेंसी ऑपरेशन सेंटर (NEOC) मुल्क जे केतिरनि इलाइक़नि में 13 खां 16 जुलाई दौरान विचोले खां तेज़ चौमासी बरसातनि जो इम्कान ज़ाहिर कयो आहे। NECO पारां जारी कयल एडवाइज़री में अवाम खे एहतियाती उपाउ वठण जी हिदायत कई वई आहे। अकथी मूजिबि नार बंगाल ऐं अरबी समुंड मां ईंदड़ हवाऊं ऐं हिकु फ़आल उलहंदे लहर जे नतीजे में पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में विचोले खां शदीद चौमासी बरसात जो इम्कान आहे, जंहिं जे नतीजे में सिंधु, काबिल, झेलम, मंगला, अपस्ट्रीम ऐं चुनाब दरियाउनि जी पाणीनि जी सतह में नुमायां इज़ाफ़ो थी सघे थो। एडवाइज़री मूजिबि तरबेला, तौसां ऐं गुड्डू बिराज वटि हिन वक़्तु हेठाहीं दर्जे जी बोड, जॾहिं त कालाबाग ऐं चश्मा वटि विचोले दर्जे जी बोड मौजूदु आहे, जॾहिं त सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि इम्कानी बरसातनि जी सूरतहाल बाबति इजलास थियो। इजलास में इंतज़ामिया खे अलर्ट रहण जी हिदायत कई वई। इजलास दौरान चीफ मेट्रोलॉजिस्ट ब्रीफिंग में ॿुधायो त जुलाई, अगस्त ऐं सेप्टेम्बर दौरान सिंध में मामूल खां 20% खां वधीक बरसात पवण जो इम्कान आहे, जॾहिं त कराची में 17 ऐं 18 जुलाई ते वसकारे जी अटकथी कई वई आहे। इन मौक़े ते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पाशी वारे वज़ीर खे हिदायत कई त बचाव बंदनि जी सख़्त निगरानी कई वञे ऐं इन्ही जी मरम्मत ऐं सार संभाल में कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। वॾे वज़ीर समूरनि लाॻापियल इदारनि खे अलर्ट रहण, PDMA खे डिविज़नल कमिश्नर सां राब्तो करे ज़रूरतनि सामान अॻुवाट फराहम करण ऐं ज़िले इंतज़ामिया खे फौरी तौर ते हिफ़ाज़ती प्लान पेश करण जी हिदायत करे छॾी आहे। मुराद अली शाह चयो त बरसातनि जी अटकथी सबबि शहरनि में बोड़वा जो ख़तरो पैदा थी वियो आहे, तंहिंखे कराची समेत समूरे वॾनि शहरनि में नालनि जी सफ़ाई जो कमु जल्द मुकमल कयो वञे। हिन हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, सखर ऐं लाड़काने समेत ॿियनि इलाइक़नि में बि अलर्ट जारी करण जी हिदायत कई त जीअं कंहिं बि हंगामी सूरतहाल खे मुंहुं ॾेई सघिजे।